अस्सलाम वालेकुम। आऊं आहियां तव्हांजो मिस्टर सिंधी ऐं मुंहिंजो मक़सदु पंहिंजी धरती जी पुकार बणिजी दुनिया जे कुंड कुर्श ताईं मज़लूम जी आवाज़ पहुचाइणु आहे। जॾहिं इश्क धरती सां हुजे त धरती सां जुड़ियल हर हिकु शइ यकीनन दिलि जे गहराइनि में घर करे वेंदी आहे। ॾिठो वञे त असांजी तारीख़ जे इन तवील सफ़र जी सुञाणप अजरक सां थिए थी। हिन जदीद दौर में इन्ही अजरक खे नओं रंग ॾेई पूरी दुनिया ताईं पहुचाइण जो अज़म जेको नूर मेमन हालाई कयो आहे, तंहिंजी न सिर्फ़ आऊं साराह कयां थो बल्कि अहिड़े अमल जो क़दर बि कयां थो। असांजी ॿोली, असांजा जज़्बात, असांजी तारीख़ ऐं असांजा शाहकार इन्ही अजरक में रंगे हिकु तख़लीक़ जो रूप ॾियणु यकीनन असां जहिड़े समाज लाइ कंहिं मुआवज़े खां घटि नाहे। पंहिंजे अज़ीम माण्हुनि खे अजरक ज़रिए ख़िराज तहसीन पेश करण जो अंदाज़ क़ाबिल तारीफ़ आहे। यादि रखो त सक़ाफ़त क़ौमनि जी सुञाणप हूंदी आहे। इन्ही सुञाणप सां क़ौमनि जो मयार ठहे थो ऐं इन्ही मां अंदाज़ो थिए थो त कीअं क़ौमूं पंहिंजी बका लाइ जतन करे पंहिंजी तारीख़ खे ज़िंदा कनि थियूं। आऊं सम्झां थो त हिन वक़्तु नमा सिंध जो उहो वाहिद ब्रांड आहे जेको सिंध जी सक़ाफ़त खे जदीद रंगनि सां पूरी दुनिया में मुतारफ़ कराए पियो ऐं इहो असांजो फ़र्ज़ आहे त असां अहिड़े जज़्बे जो क़दर कयूं ऐं खेसि हिमत अफ़ज़ाई करे अहिड़ो हौसलो पैदा कयूं जीअं असांजी सक़ाफ़त दुनिया जे हर मुल्क ताईं पहुची सघे। इन में न सिर्फ़ असांजी इज़त आहे बल्कि धरती लाइ फ़ख्र बि आहे। नूर मेमन हालाई साहब के रिक्वेस्ट कंदड़ अचन आई पंहिंजे अवार्ड रिसीवर नूर मेमन हालाई सिंधी सक़ाफ़त जो ज़िम्मेदार ऐं ही जेका टोपी अजरक असां पाईंदा आहियूं, जेके लुंगियूं पाईंदा आहियूं, जेके गज पाईंदा आहियूं, उन्हनि सभिनी खे सिंध में ऐं पाकिस्तान खां ॿाहिरि तमामु घणी रिप्रेज़ेंट कंदड़ नूर मेमन हालाई साहब ज़ोरदार तालियुनि में नूर मेमन हालाई साहब खे रिक्वेस्ट कंदुसि ऐं अवार्ड वठनि। नूर मेमन हालाई साहब जंहिं सिंध जी सक़ाफ़त खे न सिर्फ़ वरी जीआरे ऐं सॼी दुनिया ताईं पहुचाइण जो अज़्म कयो आहे। ख़ासि तौर ते किंग प्रीस्ट जे कुल्हे ते रखियल जेका अजरक वारी प्रिंट आहे उनखे हिकु दफ़ो वरी मुतारिफ़ कराए ऐं सिंध खे वञी साञा ॾिनी। नूर मेमन हालाई साहब जन खे असां एज़ाज़ी शील्ड पेश कंदासीं। हालाई साहब खे गुज़ारिश कंदुसि त स्टेज ते अचनि ऐं इहा जेका शील्ड वसूल करे नूर मेमन हालाई साहब मुंहिंजे दड़े जी जेका प्रिंट आहे, जेका खेन हींअर पातल आहे, किंग प्रीस्ट जे कुल्हे ते रखियल जेका फुली आहे उन फुलीअ वारी अजरक मुतारिफ़ कराइण में नूर मेमन हालाई साहब जो कॉन्ट्रीब्यूशन आहे। ही शील्ड वञे जनाब अहसन जीअं असीं मुंहिंजे दड़े खे कढी छॾियूं ऐं लतीफ़ शाहीअ खे कढी छॾियूं त बाक़ी सिंध में बचे बाक़ी जो कोन थो। लतीफ़ सिंध जी सुञाणप आहे जंहिं सिंध जो अॼोको नक्शो अॼोको चहिरो जे ठाहियो आहे वो लतीफ़ साईं ठाहियो आहे। जेका अॼोकी सिंध आहे जेका अजरक पाइण ते फ़ख्र महसूस कयो था ऐं अॼु नूर हालाई उहो किंग प्रीस्ट जे बदन ते पातल जेका अजरक आहे उनजी प्रिंट खणी अचे थो साम्हूं, खणी उन सां मुहबत करियो था त यकीन करे सघो त तव्हांजी सुञाणप, तव्हांजी साञाह, तव्हांजी सम्झ फिक्र जा जेके मीनार आहिनि उहे अॼु घणी धरतीअ ते उभा आहिनि। इन करे